नस्तईन वनस्तगफिरु वनुअमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु वमन युज़लिलहु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजीज़ान मोहतरम मुंहिंजा प्यारा भाइरो कलमे पढ़ंदड़ मुसलमान हो, यकीनन जे मोहब्बत से अल्लाह से तवां सां के घुरायो आ।
कुछ पांजो तड़पा कुछ खुदा जी मेहरबानी आ तरी गरजानी थी आ पांजी दिल न घोरे आ तो खुदा के भी कहीं जी परवाह कान एक मोहब्बत है ईमान आ जो मुसलमान के छिके असली मकसद दे आनी दो जो को मकसद असा जो कुरान आ पैगंबर सही जी सीरत असा के ब शयूं मिलियूं जो कहीं कौम के अड़ियों शयूं न मिलियूं जो खुदा असा के अता फरमायूं एक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुबारक बो ही कुरान जो ता जो सामो रखियो ये चुम्मिन जे लाइ सिर्फ ना है सीने ते रखण जे लाइ ना है इनके पढ़बो आ या कहीं जी ज़बान ता ॿुधबो आ पो रोई करे कोशिश माण्हू करे अल्लाह जे दरबार में अकेलाई में अल्लाह ॻाल्हियूं त ॾाढियूं भलियूं हूं पर मां अञा इन दग ते पहुतो न आहियां पंहिंजी महिरबानी फरमा मूंखे क़ुरान जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमा तव्हां खां पुछां थो अमल करणु सुठो अमल आहे या न आहे मानो जॾहिं ॻोड़ा हारींदो आहे हथ खणंदो आहे अल्लाह तबारक व तआला रहम फरमाईंदो आहे छो त हू रहमान आहे हू रहीम भी आहे रहमान रहम न करे तो रहमान छा जो आहे रहमान जो कम ही हुई जो रहम करे गुनाहगार अचेस पे रहम करे जेको हथ जोड़े भी उन्हीं ते रहम करे जेको बगोड़ा आरे उन्हीं ते भी रहम करे जेको जन्नत घुरेस उन्हीं ते रहम करे और उन्हीं के जन्नत भी अता फरमाए ये अल्लाह जो कुरान असा भी नी जा मोहताज आयूं तवा सा जेके भी बैठा आयूं मर्द हुजन या औरतूं हुजन सब इन कुरान जा मोहताज पैगंबर जे इताअत को सवाब चाड़ो ना है कुरान ते अमल करण को सवाब चाड़ो ना हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशा जी नमाज मस्जिद नबवी में पढ़ाए पान निकता सहाबा सब गड हा थद भी हुई सी भी हो पान भी रहा सहाबा तो वजन पे कि ही लड़या घर ने केड़े केड़े परे का जो ॾिठऊं तो हुजूर से बीठा आहिनि सब वापस आए असा तो वो चादर कोले हलिया भी ना घोटकी कम आ मौली साहब एनो भला वाइज हुजे ए घोटकी घुमंदो सत आसमान जन्नत कठे कर इन मुकाबले में ना इन जे आडो वेहंदे बुधंदे अमल कंदे जन्नत परे ना ये समझो जणो तो 8 ही दरवाजा खोलिया हाने थोड़ो कदम खणदो वन जन्नत में पहुंचंदो भला मां आयत तो पढ़ा तर्जमो तवांगो कराईंदुस तवा ट्रोडी त कलमो कोन पढ़ियो जमण का वठी कलमो सा वट आए अब जाया से कलमो मिलियो या न मिलियो सजे कन में आजान वरी खबे में तकबीर भी लगी अल्हम्दुलिल्लाह पुठी में ठपियूं त जड़ी वरड़ो थे त इन शइ जी पारत हो जाई हुजूर साईं जन भी हिरिया सहाबा मोटी आया सब परेशान तो हुजूर से बीहंदा ही ना घर मुबारक बीता है अज छो बीठा है फरमाया या रसूल अल्लाह तवा बीठा हो तवा तो बीहंदा त ना हो घर बींदा हो साईं जे बीहण तवा के जरूरी आ मेहरबानी को अस चादर विछायूं त तवा चादर ते वेहो पान फरमाई मां चादर ते वेहण जे लाए ना हां मां बीहंदुम बीठो आया बीहंदुम साईं बीठा की आयो फरमाए ने खीमे मो तंबू मो कुरान जी आवाज बुधण अचे तो या नथो अचे से कुरान बुधण आवाज अचे तो फरमाइनी कुरान मां मोहम्मद अरबी के बिहार चाचण बिरहन के कलवड़न के कलोड़न के बेन के ताकता के चनन के जो घुमंदा वत ये कुरान बिहारी दो अज हिन जो चयो तू वठ सुभाणे ही तो के अल्लाह जे सामो तुझी सिफारिश कराए तो के जन्नत वठी हुजूर साईं जन कुरान जी पान में वडी दोस्ती आ वडी मोहब्बत आ तवा सा के भी मोहब्बत आहे अब आहे या नहीं मोहब्बत आहे वो कने ठीक आ शैतान संदे गालिबा करी करे भुलाए तो जे धिको देई तो छडे पर जेको संभालींदो पान के त न किरंदो संभालींदो इंशाल्लाह वरी जो मोटींदो ना रब डाडो मेहरबान रब्बा माफी देण में देर ही न कंदे वडा गुनाहगार बख्शी
वॾा ॾोयारी बख़्शी पिया। मां एॾा वॾा किसा खण न आयो हाँ। मक़सद जी ॻाल्हि आहे त बनी इसराइली क़ौम में वॾा ॾोयारी गुनाहगार जो तूं असां ॿुधूं त कन ते नक ते तरकूं तौबा तौबा कयूं अल्लाह से उन्हनि खे बि बख़्शिश। हिकिड़ो नौजवान हो वाक़ियो ईंदो ॾाढो गुनाहगार हो। तव्हां सां पाण खे गुनाहगार सम्झूं था आ त मां गुनाहगार ॾसिया वॾो गुनाहगार। पीउ मां सम्झायसि पर चयो ई न वरितई। भले विच में जे बिरोकी में ॻाल्हाए वठां त कावड़जी त न वेंदो। हा सम्झंदा न आहियो सवाब त मिलंदव। मुंहिंजी पंहिंजी ॿोली आहे विसारियां त न यकी सिंधी में हलां। हाणे खारान में जलसो खारान कोयटा खां 300-400 किलोमीटर परे आहे। उते बिरोकी में वाइद कयां पियो हिकिड़ो सूमरो विच में को वेठो। हे रोडनि जे कमनि ते आया वीचारा मज़दूर हो। थोड़ो सिंधी में ॻाल्हायमि तो उथी बीह रहियो साईं इतां कुर्बान वञा को इतां था ॻाल्हाए। हाणे मां त मार खाराईंदे पाण चरियाए सम्झनि ई कोन था। मूंखे बि धिको ॾियनि त तोखे ई त ॻाल्हाइनि छा चुप करे वेही रहो। मां त बसि जेको ॿुधो सो ॿुधो। हिते बिरोकी ॻाल्हाइण बि ईअं आहे तव्हां सम्झंदो मुंडो ई कोन। पर ॻाल्हि सम्झो अलाए काथे पहुतो अथव याद। मां इम्तिहान वठंदो आहियां यादि रखिजो न त वरी तव्हां वरी छड़ो घर जे ख़्याल हुजो त हाणे घर वियो आहियां घोटकी वियो अलाए काथे तूं वतंदो चक्कर ॾींदो त मां क़ुर पढ़ंदो। सभु तयारु थियो क़ुर जे लाइ। वॾो गुनाहगार पीउ मां सम्झायसि पर मुड़ियो ई न। माइटनि सम्झायसि पर चयो न वरितई। समझाए समझाए बेज़ार थी विया। ॾींहों ॾींहुं गुनाहनि में वधे पियो। आख़िर बेज़ार थी मीटिंग घुरायूं चवंदा हे मरे हिन जो जनाज़ो पढ़णो न आहे कफन में न कंदासीं टंगुनि खां वठी खूह में विझी ॾींदासीं जान ई छुटे। हे त जनाज़े जहिड़ो ई न आहे ॾाढो गंदो कोई गुनाह न छॾियईं दुनिया में। आख़िर मरी वियो टंगुनि खां वठी वञी खूह में सटियऊं। अल्लाह से उन्हीं वक्त जे नबी के हुक्म कयो ऐ मुंहिंजा नबी जी रब्बा जे खूह में हिकिड़ो नौजवान पियो आहे इन्हीं के ॿाहिरि कढी कफन में पाराए तड़पे कराए जनाज़ो पाण पढ़ायसि। नबी के हुक्म आहे। नबी आयो माण्हुनि खे सरके जल्दी अचो यार हिकिड़ो नौजवान जो लाश खूह में पियो आहे त कढूंसि। लाश कढियो तड़ कराई कफन पारई ऐलान कई त जनाज़े ते अची वञो। माण्हू आया नबी तो जनाज़ो पढ़ाए। माण्हू आया ॻोठ जा माण्हू सभु पहुता हिन जा भाइर पीउ चाचा सभु पहुता। नबी जनाज़ो पढ़ायो। हीअं जो ॾिठो ही त असां वारो छोरो आहे जंहिं गुनाह ई कोन छॾियो जंहिंखे असां खूह में सटियोसीं। चयो अल्लाह जा नबी ही त वॾो ॾोयारी ही त वॾो गुनाहगार हो ही वस कयासीं पर मुड़ियो ई न। हिन जो लाश असां खूह में सटियोसीं हिनखे तो ई कढायो आहे। नबी जनाज़ो तो पढ़ायो तड़पी करायो कफन में पारायो थी ही त वॾो गुनाहगार हुयो। चवंदा मूंखे ख़बर न आहे मूंखे कहिड़ी ख़बर त कहिड़ो गुनाहगार आहे। अल्लाह से जिब्रील खे मोकिलियो मूंखे हुकुम कई त जनाज़ो पढ़ाए। खुदा मेहरबान थो चो खुदा अलम त पढ़ो भले इहो त यादि थियो अलहम्दुलिल्लाह रब्बिल अर्रहमान रहीम। मुंड में तव्हां असांखे होशियार कई त नाउमेद न थिजो। मां ॾाढो महिरबान आहियां तुंहिंजे पीउ मां खां वधीक बाज मां खुदा जी मथे। पीउ कावड़जी वेंदो आहे त अख़बारनि में ॾींदो आहे मां बेज़ार आहियां। अल्लाह साईं कॾहिं बि बेज़ारी जो ऐलान न कर। आ क़ुरान ॿुध हुज़ूर सां फरमायो करीम अम्मा यूसुफ मोटींदो माम साॻियो ई किसो खणंदुमि पर ॿी ॻाल्हि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे उम्मत जे बारे में फ़िक्र हो
मूंखे उम्मत जा दुख हुया, मूंखे वॾा सदमा हुया, पर हिकिड़ी आयत हाणे आई मुंहिंजे सोने फरमायो मुंहिंजा दुख ई दूर थी विया, सदमा ई उम्मत जे बारे में दूर थी विया। हाणे मुंहिंजे दिल के तसली आई त मुंहिंजा उम्मती हाणे ई जन्नत वेंदा। मां मोहम्मद अरबी जी दिल ठरी पई, अखियूं ठरी पयूं, थक लही विया। वो आयत केड़ी है? अल्लाह फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। ओ मुंहिंजा सोना उम्मत तुझे सां ॻाल्हायां थो, मुंहिंजा बानो केॾा बि गुनाहगार, केॾा बि ॾोयारी, जमीन को आसमान जे चोटी ते गुनाह पहुचनी, सजी जमीन ते गुनाह खिंडजी वञनी। अल्लाह फरमाए मां तसली तो ॾियांव त मुंहिंजे रहमत को महरूम न थिजो, तव्हांजा गुनाह सभिनि जा गॾु थियनि, मुंहिंजी रहमत मथे आ। समंदर मां पाणी आंगुर जो ॿोड़ींदे हिकिड़ो कतरो खुटंदो, अल्लाह फरमाए पूरी दुनिया खे बख़्शा, पोइ बि मुंहिंजी रहमत अञा कुशादी आ। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, निमाज़ी जरूर थो, छो निमाज़ी बेनिमाज़ी न थी, एक ॿिए को नफ़रत भी न कयो। कंहिं गुनाहगार के गुनाह में ॾिसो, उन को नफ़रत कयो, उनके हथ ही न ॾियो, उन सां मिलो ही न। इंसान सोन जी मिसाल, सोन गंदी नाली में किरी पवंदो आहे। मां तव्हां खां थो पुछां, तव्हां चाचड़नि जो पाव सोन जो नाली में किरे त छॾींदो? परे 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 अलाह छा आहे, नाली में ॿई हथ विझंदो, ख़बर अथसि त लखनि जो मसलो आहे। उन नाली में सोन कढी तू धोई करे वरी जो वींदे शहर बाजार में कीमत में कमी ना है, सागी कीमत में खरीदी। नाली में पयो हो पर निकतो बाहर कढियोसी, धोतो सफ़ा कयोसी, सागी कम जो आ। मुसलमान तू नाली गुनाह जे में किरंदो आ, हज़ारे तो में ऐब अची वेंदा आहिनि, नाली में पयो आ गुनाहनि वारे में, पर जे निकते मस्जिद जो पासो वरतुई, 5 नमाज़ूं शुरू कई, तू सोन खां वधीक कीमती आहीं। तुझे हित भी कीमत आ, कब्र में कीमत आ, क़यामत ॾींहुं इज़त मिली वेंदई, जन्नत जा दरवाज़ा खुलंदा। जे जन्नत में अल्लाह पंहिंजो दीदार भी कराईंदुई, जो मुस्तफ़ा जे मजलिस में भी वेठो। नफरत न कर, बे के खराब न समझ, पान के समझो था कि पांजा ऐब गोल, पान के खराब समझ, मां ही पोते आ सभिन खां, ॿिया त सभु भला आहिनि। ही ॿई अखियूं अलाह ॾिनियूं आहिनि न, हिकिड़ी अख सां पंहिंजा ऐब गोल, सॼी अख सां वर ॿियनि जूं चङई गोल, इंशाअल्लाह गुमराही न थी। बरकात नफ़ुल पढ़ी मौलवी साहब असां अल्हम्दुलिल्लाह असांजी दिलि साफ़ आहे, असांखे ईमान आहे। हाणे मस्जिद में निकितो तो जेको छा थियो जे मस्जिद में निकिरे त थियो छा, ॿिया सभु ख़राब आहिनि, तू चङो आहे। केॾो बि गुनाहगार हुजे कोई, उन को नफ़रत न कर, उन ते महिनत कंदे इंशाअल्लाह ठही वेंदी। मां हिकिड़ो बिरोई हो, मूंखे चऊं त निमाज़ मुंढो ई न पढ़ंदो, असां वस कयासीं पर निमाज़ नथो पढ़े। तव्हां पढ़ायोसि, मां त हाज़ुर मां महिनत कयो, सियारो हो, कोट हुयुसि, 2 हथ कोटे खीसनि में, मार चमांसि अड़े नालो नथो वठां, हाणे गुज़ारे अड़े खाने नो अफ़गान होटल है, चांस कोन पियो वञे, पठान होटल हो, चांहि में मशहूर, मां त पठान वारो होटल ॾियल त चांहि पीआर, वाह मौलवी वाह क़ुरान नी सखी से चांहि जी सलाह कयो त मां त मुंहिंजी तारीफ़ शुरू कई रस्ते में, नी सखी से एड़ो मुल्लाक तुन सखी अफ़ो, वरी सभिनी ॿिया बि सखी न आहिनि, तूं सखी आहे। मां हल कान इराक को चान कोन पियो वञे, दूध पत माशाअल्लाह माशाअल्लाह, बस ना थोरो वासी शेफ करनी खपर, चांहि जो वॾो शौक़ीन, जेल में विझेस में चांहि पीआरे, एॾो शौक़ीन, अहिड़ो हलियो मां सां हाणे चांहि जे लाइ 2 कोपनि जो वाइदो थियुसि। घणनि जो मां त निमाज़ पढ़े 2 कोप कुझु बि न आहिनि, समझो था। कॾहिं के अहिड़े दोस्त के भी चांहि पीआरे, का शइ खाराए करे मस्जिद ॾे वठी हलोसीं, तव्हांखे वॾो सवाबु मिलंदो। 100 रुपयो ख़र्च कंदे 50, जे झुकी पियो त अल्लाह से 100 जे बदिले में जन्नत ॾींदो। असां धूड़ पए असांजो कहिड़ो कमु, तुंहिंजो कहिड़ो कमु, तूं मुस्लमान न आहीं, तो ते ज़िम्मेदारी न आहे, छड़ो मौलवी वाइज़ करे, तो ते भी हक़ आ जो तू भी दुनिया में घुम,
हर उन्हीं मानू सा मेहनत कर उनके मस्जिद तक पहुंचा अगते चो रब दिल जो मालिक तू आ मां आंदो त मसन झुकाइण वारो तू आ इंशाअल्लाह तुझे खाते भी सब नेकियूं लिखी टे पारी नमाज जो टाइम हो टे पारी जो निंद्र तव त मां बिरो मिंट क्या वाइस पाने वेड़े से हां बाबा सी वेड़ी थद त काने वाह जो मौसम ते जलसो रखियो वडा सियाणा हो वडी थद जे आ ही हो जो आ डको हा कुराड़ा त सब हल्या वन उत त हलो बासी तो थे उत त हलो ओरे जणो मा गरम हवा थी हलेस घर मुदा इतो भजंदो अजे मौसम सही आ जो मौसम सही आ अल्हम्दुलिल्लाह पोइतो तो मासा एड़ो हलियो छड़ी मुझी तारीफ कर मौली अली शनी बाज के छेनो बंदा से नेम बारो बंदा नी जन्नती से हो बिन चाहे ते मां के जन्नत भी दई छड़ी मां बे चां पे खुदा करे हले मस्जिद में सिधो मस्जिद जे दर ते आनो मां टे पारी अजान मिलल हुई दर को टपा मां भी अलओंगा रंग ये पौधा से नमाज तैयार है नमाज खाने उड़कान मौलवी और वायदा फेरेंगस तोबा मुल्ला था आने और मां को खिलाफ कने पारे छा कोने ने वदसा मस्जिद जैसा कने ठुकुर ठुकुर कर कने मस्जिद बफर यो तो मां आसान बेरो की गलाया था मारी दे बेन भोर भोर कर मस्जिद में ना रंदो अरे हमसे किन खैर मौलवी ने अंत खबर कना फिरकार अंती मैं मां कम केड़ो तो कह मतलब जे मां बिशनी या खीसा कटिंदो मस्जिद में जो वठी तो ले उते जो तू भी हथ खणे मां भी खणा वो तो अल्लाह से रोज मां के जूता खाराइंदो पकड़ाइंदो इनी करे मां दुआ ही न तो घुरा झुका ही न थो जे चवा तलब मुके हलाल जी रोजी खारा माना रोज मोचड़ा खावा ही वफारा मस्जिद है चा कुन फिस कुन फी वफारा 50 रुपयो दिनो मास माता नथो अचे वस के मास कोट को छिके मास ना आयो 50 दिनो यो सुठो कम किम के कावड़ जी विंदो ना आयो वाला मां छा क्या हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम मेहमान को सो मानी खाई तो ही न तवा सबन मेड़ो मानू आए जेको मेहमान जे रस्ते ते बीठो जे दर ते अचे त कुरान पाड़ पटे भगो बीठो रोज बिगड़ जी विंदा इब्राहिम अलैहिस्सलाम मानी ने खाई दो जैसे मेहमान ना अचे 3 डी मेहमान आयो अल्लाह इम्तिहान वठंदो हासिब तो मां यो तरकू अब हासिब तो अल्लाह जो कुरान ऐलान कंदो आसे बन्ना सां यो तरकू ऐं यकुलु आमन्ना वहुम ला युफ्तनून अल्लाह फरमाए तो ये समझो कलमो पढ़ो से जन्नत मिली वई ना इम्तिहान वठंदो मां आजमाइंदो मां आजान का पो दिसंदो मां त मुझे घर अचे तो या नथो अचे वुजू करे तो या नथो करे कुरान पढ़े तो या नथो पढ़े समूरन मामलन में पास थींदे जन्नत तुझे कदमन जे हेठ आहे सजो डी खाए तो चरे तो बोतला माखी अलाए छा पेड़ा घुटकी जा बस मुफ्त जाए सुजदो भी न कर इब्राहिम अलैहिस्सलाम बाहर निकली वो भुख डाडी त रस्ते ते बिना को मेहमान रस्ते ते बीठो एकड़ो पोड़ो आयो चे पोड़ा चजी चे हल त मानी खाऊं हुन के भुख लगी रस्ते जो आयो नबी सांगत दस्तरखानो लगी वो मानी आंदऊं इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाया गाल बतो बिस्मिल्लाह पढ़ पो मूसा गजी खा छा पढ़ बिस्मिल्लाह पढ़ी खा ते हाने गाल बुध मां जिंदगी में बिस्मिल्लाह पढ़ो ही कोन अज भी कोन पढ़ंदो मां खारा तुझी मर्जी न खारा तुझी मर्जी बिस्मिल्लाह मां कोन पढ़दो मां इब्राहिम नबी फरमाया जे नथो पढ़े तो वन पांजे रस्ते सा बिना बिस्मिल्लाह जे तो के मानी न खाराइंदम पोड़ो उथियो दबरंदो हलियो वियो त मुके वठी पान आयो बिना बिस्मिल्लाह जे मानी न खारायो थई मां न पढ़ंदो बिस्मिल्लाह पोड़ो वियो अना टुकड़ो यो त जिब्रील आयो ओ इब्राहिम अल्लाह से मोकलियो मुके जे इब्राहिम इनी पोड़े के बचपन का वठी इन मल ते तो खारायो कि न मां जे मां खारायो आ बिना बिस्मिल्लाह जे खारायो आ मां कदी शर्त न वेदो थम त पोड़ा बिस्मिल्लाह पढ़ पोतो के मानी खाराइंदम ना बचपन का वठी पालींदे इन उम्र तई 80 साल त मां पालियो थम बिना बिस्मिल्लाह जे खारायो थम तू वेलो हिकड़ो तो खाराई
पोवे बिस्मिल्लाह तो पढ़ाए से तुझो केड़ो कम बिस्मिल्लाह पढ़े उन्हीं जी मर्जी न पढ़े उन्हीं जी मर्जी तो के मानी खरणी आ जल्दी पोड़े के घुराए पान संगत मानी खारा समझो था किन को असा वड़ सूफी एकड़ा एड़ा अबा बिस्मिल्लाह पढ़ चंगी तरह हिय वेई रो तेसो छोरो ही भजी ए छोड़ो पलती हणाई जो सम्मान हिय खा सजेत सा भञाए हिय कजाए ई वरे पो समझाए जे हाले ब गिरो त खाए त सही अग में उनके मिनट में बुजुर्ग तो पढ़ाए गाल समझो कलमे वारो पोड़ो बि दबरी दो थो वदे वने तो पर कावड़ियो थो इब्राहिम अलैहिस्सलाम में कढवस ओ पोड़ा जे छाए जे आ मानी गजी खाऊं जे नहीं दो मां होने के वरी बिस्मिल्लाह पढ़ाई हाणे गाल बुध बिस्मिल्लाह कोन पढ़ाई दो मां आ मूसा गजी मानी खा घोड़े वठी वई उथारियो थी बिस्मिल्लाह जो शर्त विधुई हाणे की थो चवे जे गाल बुध पोड़ा तू अल्लाह के डाढो प्यारो आ मां इब्राहिम नबी आ जिब्रील मुंह वटायो तू जला पार तरफ कयो आ त बिना बिस्मिल्लाह जे खारायस जे हां जिब्रील आयो अल्लाह मुझे बारे में पार तू क्यों ते जा पो मुके हैफ जे हाने मां कलमो बे पढ़ दो मां बिस्मिल्लाह पढ़ी मानी खाइनो मां कलमो पढ़ी बिस्मिल्लाह बे पढ़ी मानी खा दई अल्लाह ये हिदा जो रस्तो खोली दो आ बिना बिस्मिल्लाह जे खाए त खाए के बेचारा एड़ा इंदा जन के का खबर ही का तू मरे नफरत करे न माई न खरे हथ धो फलाणो कर साबुण सा धो शैम्पू हण तेसे वो भजी हलो व्यारेस बगेरो खारायस भी गड पाण सा मोतबर न थी तेने लटा फाटा पर जुती छिगला चरियो आ रोडन सा घुमदो तो वते अध चरियो आ ना पाण सा गड व्यारेस छा बाबा हाने बीमारी केड़ी निकती आ भाई कोरोना कोन थींदी ड्रिज न पाण सा गड व्यारे मानी खारायसे पोचो रब तुझे जात रे न्यारे माने के खारायम न तमा नफरत कंदो में एड़न मानुन को पर हाने पाण सा गड खारायो तो मासे इंशाअल्लाह खुदा तो रहम फरमाई मिस्कीन गरीबन को नफरत न कर गाल समझो कलमे वार अल्लाह से बशई दिनी हो और वो छोकरो जरी जनाजो नबी पढ़ायो या तो किन्ना नबी जरी जनाजो पढ़ायो गोठ वारा आया मुझो भाइटो आ हो चे मुझो सौट जो पुटो आ वडो गंदो आ नबी ये डाढो गुनाहगार आ असां इनके समझायो से चयो कोन वरतई नबी चौदा गाल बतो मुके काई खबर न त गुनाहगार आ मुंह और जिब्रील आयो अल्लाह जो हुक्म खणी आयो त जनाजो पढ़ायस तड़बे करायस कफन में पारायस अल्लाह जो हुक्म मनी करे मां जनाजो पढ़ायो आ नए त डाढो गंदो आ नबी दुआ गुरी मुंजा मौला गोठ वाला ही ता चवन ही डाढो गंदो मेरो आ ओडो मुके हुक्म क्यों थी जनाजे जो अल्लाह फरमाया मुंजा नबी मुके पानी जात किबरा जो कसम जिए चवंता ओड़ो ही होयो गंदो डाढो हो बरो पे डाढो हो गोठ वारन कढ से गोठऊं कलमे वारो पो तोबा ताब रस्ते में थी वयो ये फिरे पे पयो गोठ वारा चवन पिया ओते फिरे पे पयो तोबा ताब थी वयो जे मुंजा मौला अज को बाद में गलती न कंदम अज को बाद गुनाह न कंदम मुंजा मौला अबो बेजार अम्मा बेजार तू तो बेजार न थी गोठ वारा बेजार पर तू तो बेजार न थी मौला अज को वठी मुके तोबा ओ मुंजा नबी इंजो रोण तो न डिठो इंजा गोड़ा तो न डिठो इंजो दाऊ तो कोन बुधु मां बुधुम इनी करे मां जिंदगी जा गुनाह माफ करे छड़ियो मां खुदा मेहरबान है पर जरी वे तो सुठे नमूने सा दुआ गुर आजी चेहरो हेठ कर ये ना तकीदो बे पोटन डोटन के वर हेनो तो वे अल्लाह से राम जी नजर कर जावे छोरे के वाली झोल में वे एड़े कुंडड़ी में वे जाते पंजा उज़र पेश कर रब जो पान के डोयारी कर ये ना तमा भलो आ पाक दामन आ पान के डोयारी कर अल्लाह जो सामो इंशाअल्लाह तुझे डो माफ थी है मुझा सोना इलाके जा कलमे वारो अल्लाह जो वडा थोरा
असां अल्लाह जा थोरा लाए कोन था सघूं जो मोहम्मद अरबी जहिड़ो नबी नहीं, अहिड़ो सुहिणो क़ुरान नहीं, सहाबा भला, अहल बैत भला, नबी जो खानदान सुहिणो, पान मोहम्मद अरबी सुहिणो। हज़रत जिब्रील फरमाए तो अल्लाह जी ज़ायो कसम मां सवालक नबी ॾे वियुमि, वही बि खणी वियुमि, उन सां वेंदो बि हुयुमि, लेकिन हे मोहम्मद करीम जो नंबर आयो। अल्लाह फरमाए जिब्रील मुंहिंजो आख़िरी नबी आयो थी, मोहम्मद करीम आयो थी, वञी वही खणी वञ, मुंहिंजो मोहम्मद जो दीदार कर, पोइ पुछा कंदो मां त केतिरो सुहिणो आहे। जिब्रील आयो, हुजूर जे साम्हूं गोॾा भञी वेठो, फरमाए अल्लाह जी ज़ायो कसम जॾहिं पाक मोहम्मद जे चेहरे ते नज़र पई, दिल में चवां पियो अल्लाह मूंखे वही जे लाइ न छॾे, मूंखे छॾे ॾे त मोहम्मद अरबी जो दीदार कयां। फरमाए दुनिया में अहिड़ो सुहिणो मां न ॾिठो जो मोहम्मद करीम खे ख़ुदा हुस्न ॾिनो आहे। अखलाक बेड़ा इहो हुया, दुश्मन के सीने सां मिलण वारो मुंहिंजो मोहम्मद अरबी पान। तू तो दुश्मन को नफरत कंदो आ, पर मुझो मोहम्मद अरबी दुश्मन के सीने से मिलाने वारो। और तू सियाणा तो सियाणा है, पर चरिया भी हुजूर के सुञाणींदा, मानू तो सुञाण पर जंग जा जानवर सुञाणींदा, पखी परंदा पे सुञाणींदा, कलमे वारो जीत जना मुझे पाक मोहम्मद के सुञाणे करे हुजूर जे साम्हूं गवाही ॾींदा, अंत मोहम्मद रसूलुल्लाह, मुझे हुजूर ते गवाही ॾींदा त सोना असां जहां ॾिठो आ, पर तो जहिड़ो सोनो न आहे ॾिठो, असांखे यकीन तूं अल्लाह जो सचो नबी आ। हुजूर से 10 सालनि जा, घणनि जा 10 सालनि जा चाचो अबू तालिब से वञनि पिया वापार ते, हुजूर से फरमाए अब्बा मां बि हलाए। चाचे अबू तालिब ॾिठो अहिड़ो सुहिणो शहज़ादो जो मां खणा वठी हलां, ओरे ते यहूदी आहिनि, नसारा आहिनि, मथां सुञाणनि से नुक़सान ॾियनि से, आख़िरी एॾो हसीन आहे, मथां को नज़र न हणी विझेसि, को नुक़सान ॾिएसि, तंहिं करे वठी न हलांसि। चए पुट तूं न हल, मां परे वेंदुमि। चए अब्बा मां हलंदुमि। चए पुट सवारी न आहे, पंध हलणो पवंदो ई, कॾहिं उठ ते चढ़ंदा आहियूं, कॾहिं पंध कंदा आहियूं। जे बाबा अल्लाह जी ज़ायो कसम मां बि चढ़ंदुमि, मां बि पंध कंदुमि, जे तव्हां पंध कंदो त मां पंध कंदुमि, पर हलंदो मां ज़रूर। चाचा अबू तालिब साईं खे प्यारो बि एॾो हो जो हिनखे न करे न सघंदो। पुछा कयूंसि त भला अली बि पुटु थी, मोहम्मद अरबी त भाइटो थी, हुजूर साईं जो बाबू अब्दुल्ला साईं जनाब अबू तालिब सगा भाइर आहे, जो सगा भाइर आहे। इन करे अबू तालिब साईं जी ख़िदमत उते घर में रहंदा। चए पुट परे वेंदासीं, चए बाबा मां हलंदुमि, अबा मूंखे वठी हल। चाचे खे रहम आयो, चए पुट चढ़ ॾाढो उठ ते वियारेसि, काफ़िलो हलंदो तो वते, वींदे वींदे ओॾे बहीरा नाले है मुसलमानो नसारन जो वॾो आलिम बुज़ुर्ग हुयो, माण्हुनि सां मिलंदो न हो, हथ ई न ॾींदो हो, पंहिंजे गिरजे में जी मस्जिद असांजी आ, पंहिंजे गिरजे इबादत खाने में वेंदो हो, उते वेठो ज़िक्र कंदो हो। पर ॻाल्हि सम्झो हाणे ही बि काफ़िलो वञे थो, शाम ॾे वञनि था, रस्ते सां वींदे वींदे ॾिठऊं त बुज़ुर्ग ॿार बीठो आ, इन काफ़िले ॾे निहारे थो, सभु हैरान थी विया, हे त निकिरंदो न आहे, अॼु रस्ते ते बीठो आ, हे त ॻाल्हाईंदो न आहे, अॼु दग ते बीठो आ। काफ़िलो पहुची वियो, सभु बीहो सभु बीही रहिया। आयो पहिरें उठ खां वठी मथे हेठि चेक कंदो आयो, हुजूर साईं खे सभिनि तके, वरी उठनि खे छॾे पियो, पर जॾहिं मुंहिंजे सोने जे सवारी ते पहुता, मार को झलियूं, हुजूर साईं खे हेठि लाथऊं, पाण फरमाई चाचो अबू तालिब साईं भॼंदो आयो, चए छा मसलो आहे? चए मूंखे ॿुधा ही नंढो यतीम आहे या न? चए न यतीम न आहे, मां हिन जो बाबो आहियां। चाचो हो पर बाबो सॾाए पियो। वरी हुजूर जे चेहरे मुबारक ॾे तके, वरी ईअं तके, हेॾे तके, हेॾे तके, चए ॻाल्हि ॿुधो, मूंसां ग़लति न ॻाल्हायो, मूंखे ॿुधाए हे यतीम आहे या न आहे? चए बाबा मां बाबो आहियां, मुंहिंजो पुटु आहे। चाचो अबू तालिब ॾिजे पियो, मथां खयूं न वञेसि, कुझु करे न, मुंहिंजो पुटु आहे। वरी हुजूर ॾे तके, वॾो बुज़ुर्ग हो, इंजील जो आलिम हो, वॾो आलिम हो, निशानियूं त लभनि पयूं।
निशानियूं उनखे पक पियो पवे आहे त इहो ई आख़िर नबी मुहम्मद रसूल आहे, पर वो यतीम आहे, यतीम छो न आहे? टे दफ़े पुछा के चेसि बाहूं तो वधाए ॻाल्हि ॿुधाए, मां त चवां तो यतीम आहे यतीम, पर मुझो भाइटो आहे। असां अरबन में उसूल आहे जो भाइटे के पुट सॾींदा आहियूं, ही मूंखे बाबो सॾींदो आहे, पर आहे यतीम। हाणे हिनखे यकीन त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो ऐं क़ुरान छा थो फरमाए? अल्लाह फरमाए तो मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, ओ मुंहिंजा महबूबा पूरी कायनात लाइ तो मोहम्मद अरबी के मां रहमत बणाए मोकिलियो आहे। सोना जंग जे जानवरनि ते बि तूं रहमत आहे। हुज़ूर साईं हिकिड़ो साहबी हथ ॾिनो, हथ सख़्त हुयुसि, चे छा कंदो आहे? चे मज़दूरी, पाण हथ खे चुमी ॾे, मज़दूरी एॾी भली शइ आहे। ॿियो मिलियो न वॾा हा, चे छा कंदो आहे? चएसि ॿकरियूं ॾोंदो आहे। चे न जल्दी लाइ, ॾोहण महिल थण खे नुक़सान थो ॾेसि, ईज़ा थो ॾेसि, कंहिं साधार जानवर खे ईज़ा न ॾियारिबो, तंहिं करे पंहिंजा न कटे पोइ ॿकरी खे ॾोहिजे। रहमत वारा हुया या न हुया? असां टंग खां फासाईंदासीं, अहिड़ो ज़ोर ॾींदुसि ॿकरी टंग खे, ॿकरी बि पराई ॾोॾो खीर जे लाइ मरे थो, चांहि पीअ, ॿकरी बि मामे जे लाइ चाचे जी, वरी ॿकरी जो टपरे त टंग में अहिड़ो तो वकड़ ॾेसि जो हुनजो अधु साह निकिरे। राम सां वटि काथे आहे? शल कंहिंजो कुतो हिन जे दर जे अंदरि टपे न, सिर आयो त सिर हणंदसि, पत्थर आयो त पत्थर हणंदसि। चंडरा माण्हू आहिनि जॾहिं मानी नथा खाराइनि साधारण खे, पोइ धारनि छो था, पालनि छो था? असांजे घर में भॻा बीठा आहिनि, हाणे जो भितर पत्थर कुतो रड़ियूं कंदो वते थो, इन जो रड़ियूं मामूली न सम्झां, इहो सभु दाऊं ख़ुदा ॿुधाई। अल्लाह तोखे खाराए थो, हर मखलूक ते रहम कर, जंग जे जानवरनि ते बि रहम कर। उठ अचे तो ज़बान कढी रड़ियूं पियो करे, दाहूं पियो करे। साहबा फरमाया या रसूल अल्लाह उठ चरियो आ, साईं अचे तो सिधो मता तव्हांखे नुक़सान न ॾे। पाण फरमाई तो परे थियो, मां तो पकड़ियांसि, उठ के बि अल्लाह से एतिरो सम्झ ॾिनो, मां मोहम्मद रसूलुल्लाह मूंखे कुझु न कंदो। साहबा टिजनि पिया, मता अचे हुजूर ॾे अचे, साईं असां पकड़ियो। फरमाए न, मां पाण पकड़ींदुमि। साहबा परे थी विया, उठ साम्हूं ओॾो त मस्त पियो अचे, हुजूर ते नज़र पइजी वियुसि, कंधो हेठि करे हुजूर जो पेरनि मुबारक ते पंहिंजो मोह रखी मुंहिंजे सोणे जो साम्हूं रोए बि पियो, हुजूर खे दाहूं बि ॾे पियो। छा दाह छा पियो ॾे ॿुधायां, जेको दाहूं ॾे पियो ॿुधायां। घोटकी में जो मिलियो त चांहि पीआरींदो, आयो त अल्लाह राम। हिकिड़े खे मां अलाए छा छा खाराईंदो, हिकिड़े हंधि ॾिठोमांसि वेठो फुटबेरी ते, पोइ मां ॾिठई मूं हेॾे के वस कई त हे न ॾिसे, मां त न हिन क़ुरानी खे भाकुर ते ई पायां, हे खाई मूंखे त सा अधु त मिल्कियत खाई वियो आहे। जॾहिं ईंदो आहे जे मच्छी खाराए, जॾहिं ईंदो आहे चांहि दूध पती पीआर, मार मत अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह हथोड़ो आहे मोरी अहिड़ी शइ। हा उहो आहियां जेको कंध फेराए पियो। मां त छा फुट पेरी ते वेठो आहियां, हिते मूंखे छा तूं गोश्त खाराईंदे, कंध छो फेरायो मूंखे ॾिसे। पोइ त ॾिठुमि त हाणे कसम खणंदे शुरू थो थिए, हथ कढियो मां, वरी न आयो मां सम्झी वियो न त चांहि को लमायां पियो, कंध फेरायांसि पियो, ईअं कंध बि न फेरायो, न हुजेव त ॿुधायोसि त राजो जेब में मज़ो कोन्हे, अखियुनि ते खाराईंदुमि, हाज़ुर अहिड़ी ॻाल्हि कान्हे। प्यार त आहे न, प्यार त आहे, जे चाहे न त पाणी जो गिलास त पीआरे, जीअं मोहब्बत कंदे सखावत कंदे ईअं रब तो ते महिरबानी फरमाई। कलमे वारो उठ पैर कदमनि ते चुमी ॾींदे मुंडी रखई, फरमाया या रसूल अल्लाह मुंहिंजी जवानी ही मुंहिंजो मालिक मूं ते पाणी ढोईंदो आहे, जवानी ही ॿार रखंदो हो, सभु कुझु थींदो हो, हाणे मां कम जहिड़ो न थियो आहियां, पाण में ॻाल्हाइनि था त कोहूं सां हाणे मुझे कोहण जे कढनि या रसूला, ऐं मूंखे खाराइण में घटि था, पीआरण में घटि था, मूंखे ड्रो नथा कराइनि। पाण फरमाए हेॾे आ, उठ मूंखे दाह ॾिनो आहे, हे मां बहा सां थो वठां, हुजूर जी मर्ज़ी क़ीमत सां वठी आज़ादु करे छॾींदोमांसि, पियो चरे खाए कुझु कोहंदोमांसि न। जेको दाह खणी आयो आहे हुन चयो साईं साईं असां बसि न कोहंदासीं, जे तव्हांखे दाह ॾिनई असांखे तौबा।
ऐं वज़न में न रखंदासीं, गाह बि न खणंदासीं, पाणी बि न ढोईंदासीं। पाण उठ के इशारो न तो थी हाणे मालिक सां वञ। मालिक ले उठ वियो, पर अल्लाह जी ज़ायो कसम 5-5 कदमनि ते मुंहुं फेराए मुंहिंजे मोहम्मद अरबी ॾे निहारे पियो त जेका भलाई थी आहे तो थी आहे। उते वञी घरवारी चई ॻाल्हि ॿुध, हिन ते पानी ढोणो ना है, कम वठणो ना है, हिन के खराइणो अचो त मुंहिंजे मोहम्मद अरबी के तव्हां ॾेई आयो। मां महबूब सां वाइदो कयो तम, पाक मोहम्मद सां वाइदो कयो तम, हाणे हिन को कम वठणो ना है, हिन के आज़ाद छॾणो आहे। जे मोहम्मद करीम के सुञातो त सभु कुझु थी वियो। असां मोहम्मद अरबी जा ग़ुलाम आहियूं। नंढड़ा ॿार बि हुजूर के सुञाणींदा। आख़िरी वाइज़ मुंहिंजो शिकारपुर वञणो आहे। तव्हां त चादर खोले ते वेंदो हुतुम, तव्हां निंड कई मज़े सां, मां अञा पंध में हूंदुसि। सम्झो था की न कोन? हा, कलमे वारो मुस्लमानो जंग जे जानवरनि ते बि रहम कयो। लठ न हणो, डंडो न हणो, गेॾनि खे कुटे 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 वीचारनि खे रत छाण कंदा। वो क़यामत में तुंहिंजो हाल छा, तुंहिंजो छा हाल थींदो? कंहिं बि जानवर सां न विढ़ो। अल्लाह जी मखलूक उन ते रहम कयो। नांग जे लाइ हुकुम त मारियो, पर चेल भञी करे ईअं न छॾियो। मिंट में मथो भञी ख़त्म करे फिटी कयोसि, बाहि में जीअरे हूंदे में न साड़ियोसि, चेल भञी रांदि में न खेॾोसि, उनखे तकलीफ़ न ॾियो, ईज़ायो न, मुंडी में धक हणी ख़त्म। ओ बुजुर्ग अचे पोइ दरिया जे किनारे सां विछू पियो वञे, वरी दरिया ॾे पाणी ॾे पियो वञे। हे वरी बुजुर्ग अल्लाह वारो हीअं हथ ॾेसि, अल्लाह जी मखलूक हेॾे ॿुॾी वेंदे, हेॾे न वञ। पोइ वरी डंग हणेसि। विछू जो कमु डंग वारा, ॿियो छा कंदो? वरी ये डंग हणेसि, वरी वीचारो फूका ॾे वरी विछू कीअं धिको ॾे, वरी फिरियो चंडो, वरी वापसि, वरी जो पाणी ॾे त वरी हथ ॾेसि। अल्लाह जे मखलूक हेॾे दरिया थी पाणी वही वेंदुई, मारींदुई, हेॾे न वञ, वरी छका डंग हणेसि। आयो हिकिड़ो ॿियो अमरा ॾिठई त हे त हथ ई कारो थी वियो अथसि। चए ख़ैर त आहे, विछू के झलियो त डंग हणंदो त छॾेसि वञे, धूड़ पाए ॿुॾी वञे। चए हुनजी आदत आहे डंग हण, मुंहिंजे वरे आदत आहे हुनखे बचाईंदो वञा न, हुन सां चङाई त कयां न। उहो पंहिंजो कमु थो करे, मां पंहिंजो कमु थो कयां। हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला, मुंहिंजो हुसैन साईं पाण पंहिंजे नौकर ग़ुलाम को कावड़जी विया। ग़ुलाम ॾिठो मेड़ न वठी वञासि, माण्हू न वठी वञासि, छड़ो क़ुरान पढ़ंदो मांसि त मुंहिंजो हुसैन साईं मूंसां ठही वेंदो। मेड़ जी ज़रूरत ई न आहे। हुसैन सां माण्हू मोकिलियो, ग़ुलाम खे वठी अचो। ग़ुलाम अचे थो, दिलि में चए थो शींहं जो बच्चो आहे, बहादुर आहे, हिकिड़े चंबे में मूंखे पूरो कंदो। पर पहुचण सां क़ुरान पढ़ंदो मांसि त ठरी पई। असां क़ुरान पढ़ण त ठहियो, पर मथे त रखे बि न मुड़दासीं। आयो हुसैन साईं बीठो आहे, हीअ आयो साम्हूं, फरमाई अस्सलाम अलैकुम। हुसैन सां फरमायो वालेकुम सलाम। पाण उनी मल पढ़े वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास, बिस्मिल्लाह पढ़ी पढ़े वल काज़िमीन अल ग़ैज़। ओ मुंहिंजा हुसैन साईं, ओ मुंहिंजा मुर्शिदा, अल्लाह जी ज़ायो कसम, अल्लाह से क़ुरान में फरमायो आहे जेको पंहिंजे कावड़ के खाईंदो उहो बानो रब के ॾाढो वणंदो आहे, अल्लाह के प्यारो हूंदो आहे जेको पंहिंजे कावड़ के खाई वेंदो आहे। हुसैन से फरमायो बिल्कुलु तूं सच चयो, अल्लाह जो क़ुरान सचो आहे। जे हुसैन अमल न कंदो त केरु अमल कंदो? मां पंहिंजी कावड़ के ख़त्म करे बिल्कुलु मां कावड़ खाई आहियां, छो त रब जो क़ुरान सचो आहे। वरी आयत पढ़ी वला आफ़ीन अनिन नास, मुंहिंजा हुसैन चइजी अल्लाह के बानो ॾाढो वणंदो आहे, अल्लाह के ॾाढो प्यारो बानो जेको माण्हुनि खे माफ़ी ॾींदो वठे। फरमाए ॻाल्हि ॿुधो, मां हुसैन अमल न कया त केरु कंदो, नबी जो ख़ानदान न करे त केरु कंदो, तंहिं करे मां माफ़ी बि ॾेई छॾियो। मां अल्लाह जे क़ुरान ते मां हुसैन अमल कयो आहे। वरी टी आयत पढ़ी, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो वल काज़िमीन अल ग़ैज़ वल आफ़ीन अनिन नास। ऐ मुस्लमानो कलमे वारो आयत पढ़दो वियो, हुसैन माफ़ी ॾींदो वियो, अमल कंदो वियो। उन ग़ुलाम खे चङी ॻाल्हि ॿुधो, वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, जेको ॿिए ते चङो एहसान कंदो आहे अल्लाह के ॾाढो वणंदो आहे।
400 दिरहम कढी हथ में ॾिने जाने गाल ॿुधो टिनी आयतनि ते मां हुसैन अमल कयो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो कुरान सचो आ त नबी जी गाल भी सच्ची आ तंहिं करे मां हुसैन परची भी वियो मां अमल भी कयो मां परेशान भी कयो मां कुरान ते अमल कयो त इंशाअल्लाह भई जहान सोना थींदा। हुजूर से फरमायो मस्जिद नबी में सुबह जी नमाज पढ़ाए हुजूर से पंहिंजे घर अचनि पिया पर पहिरियों पहिरियों अम्मा फातिमा जे दर ते ईंदा काथे बाबा अम्मा फातिमा जे दरवाजे सोने अली जे दरवाजे ते जो आया हुजूर से पान सुबह जी नमाज पढ़ाए आया चक्की जी आवाज हले पई घर में चाची बाबा चक्की जी आवाज पई हले हुजूर से जो न्यारो त अल्लाह अकबर मुंहिंजी धी फातिमा चक्की थी हलाईंदे वथे ऐं मुंहिंजे महबूब अखियुनि मां घोड़ा वही विया पर वरी ॿुधई ही जो तकई त चक्की भी हले थी पर कुरान जो आवाज ॿुधण में तो अचे अम्मा फातिमा चक्की भी हलाए पई पर कुरान में पढ़े पई मुंहिंजे महबूब अखियुनि मां पाणी वही विया दुआ था घुरनि मुंहिंजा मौला मुंहिंजी न्याणी आ फातिमा आहे हसन हुसैन जी मां आहे अली जी घरवारी आ मुंहिंजा मौला सुबह जी नमाज पढ़ी थई चक्की भी पान थी हलाए कुरान में पान पढ़दी पई आ अल्लाह जी रोजी में बरकत ॾिजाए महबूब रोइन था अम्मा जी नजर न आहे बाबे ते लेकिन पाक मोहम्मद अरबी ॿाहिरों बीठा आहिनि अम्मा फातिमा ॾे निहारनि था पाण दुआ था घुरनि अल्लाह जे बचन में बरकत ॾिजाए अल्लाह जी रोजी में बरकत ॾिजाए अल्लाह मां मोहम्मद जी थी आ ए अल्लाह चक्की भी हलाए थी कुरान में पढ़े थी मुंहिंजा मौला दुनिया आखिरत में फातिमा के इज्जत ॾिजाए महबूब रोइन बि था दुआ घुरनि था तव्हां को तो पुछां छो न फातिमा जन्नत जी राणी थे हसन साईं तो फरमाए केर बाबा इमाम हसन साईं असां त अहल बैत जा नौकर असी सहाबा जा नौकर मां चवंदो अहल बैत जो नओ ॼावल ॿार हुजे ॿियो असां उन्ही जा गुलाम आहियूं असां खे दीन एॾो मिलियो आहे मदीने वारनि जी मेहनत सां कुरान पहुतो दीन पहुतो हसन से फरमाए तो हिकड़े ॾींहुं मां घर में रहम त अम्मा जो अमल ॾिसां मुंहिंजी अम्मा फातिमा छा कंदी आहे ॾींहं जो फरमाए रब्बे काबा जो कसम आहे सुबह जी नमाज पढ़ी अची इबादत में शुरू मुसल्लो विछायल आहे कुरान पई पढ़े वरी इबादत करे पई वरी कुरान पढ़े पई देर देर सां वरी घर जो कम कई बुहारी भी पान दे कपड़ा भी पान धोए पानी भी पान खणी अचे वरी टाइम थियो बेपारी वरी नमाज में वरी घर जे इबादत अल्लाह जे इबादत में मशगूल सुजदन में मशगूल ओ टे पारी ताईं अल्लाह जे जिक्र में मशगूल अल्लाह जो कसम हजरत हसन से फरमान था वरी सांझी त ॾिठुम अल्लाह जे इबादत में कुरान जे दौर में आ कुरान जे तिलावत में आ पो मां सोचुम त मुंहिंजी अम्मा फातिमा साण ॾींहं रात इबादत में मशगूल पाक मोहम्मद जी न्याणी आखिरी वाइज आखिरी गाल दुआ था घुरऊं ॿियो हाल मुंहिंजे भञा वाइज करे हजरत अली साईं हिकड़े ॾींहुं आया अम्मा फातिमा जे घर फरमाए फातिमा चे जी अली चे मां वञा पियो चे काॾे चे तुंहिंजे बाबे साईं ने वञा पियो मिठड़े मोहम्मद करीम जी ज़ियारत ते वञा पियो पर पोइ दिलि में यादि कयो सोच में फातिमा के छो न वठी हलाऊं त न्याणी अथसि उहो त बाबो अथसि पोइ इन करे तो ॾियां जे हले त ॿई हलूं मिठड़े मोहम्मद अरबी जी ज़ियारत करे हाणे मां तव्हां खां पुछां थो अम्मा फातिमा कीअं न हलंदी अम्मा फातिमा फरमाए अली तुंहिंजा थोरा बाबे जी ज़ियारत जो थी वञे हिन खां वधीक मूंखे खपे छा ॿई हलिया आहिनि काॾे था वञनि काइनात जे नबी कमरे में टपी आया हुजूर वेठा आहिनि रोइनि महबूब साईं रोइनि था हजरत अली साईं ॾिठो हुजूर साईं के रोईंदे फरमाए मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा साईं इमाम लंबिया कुर्बान वञाव रहमतुल आलमीन तव्हां सां कोई विड़ियो हूंदो मूंखे ॿुधायो त मां हाणे मारे अचांसि मां पल्लो वठी अचां देरि न कंदुमि ओ सोना मां पहलवान आ मां शेरे बबर आ मां जंग में पहिरियों नंबर आ मुंहिंजा महबूब पोइ कहिड़े ॾींहं जे लाइ मां अली ज़मीन ते घुमां जो मुंहिंजो महबूब वेठो रोईंदो पियो आहे ज़रूर तव्हां सां को विड़ियो आहे या तव्हां के लफ़्ज़ कढियो अथई वरी अम्मा फातिमा जी नज़र पई
पाक मोहम्मद अरबी जे चेहरे दे तो बाबो रोन था। फरमाए बाबा हुकुम कर अली के हाणे माथी चवा अली वनी कर पल्लो वठी इंदो। बाबा तो सा केर विड़ियो आ, बाबा तो के कहीं जायो आ, बाबा तो के कहीं तकलीफ नहीं आ। हुजूर ॾिठो त फातिमा थी ॻाल्हाए। फरमाए फातिमा अली जी या रसूल अल्लाह। अम्मा थी चे जी मुंहिंजा बाबा चे मूंसां विड़ियो कोई ना है, मूंसां को झेड़ो न कयो आ। मां जॾहिं मेराज ते वियुमि जन्नत में ॾिठुम, जहन्नम में ॾिठुम, जहन्नम में औरतूं घणियूं जहन्नम में सड़न पयूं। हे मूंखे इहो वॾो ॾुख थियो, मूंखे वॾो सदमो थियो। इन करे अॼु ॻाल्हि यादि आई आहे, तॾहिं वेठो मां मोहम्मद अरबी रोवां थो। फातिमा वेठी आ पाण। फरमाए बाबा और तू छो पई जहन्नम में सड़ल? फरमाए ना शाकरी जे करे मुर्स जेडो आणन पो भी मञनी ना, मुर्स जो शुक्रगुजार थियनी कोन पिया। इनी करे अल्लाह उनके सजा ॾिनो आ। इहो भी गुनाह औरतुनि में शुमार आ। कलमे वारो महबूब जा घोड़ा ॾिसी अम्मा फातिमा बि रोए पई त अली साईं भी पाण रोइन पिया। असां इन्हनि जा नौकर हूं, गुलाम हूं, इनकी खिदमत केर करे, इन जो तारीफ केर न करे। मुझे सोने से फरमायो मुझे फातिमा मुझे जान जो टुकड़ो आ। फातिमा तो बेजा तो मिनी मुझे जिस्म जो टुकड़ो आ। फरमाए जे फातिमा के चिड़ायो नाराज कयो उनी मुखे नाराज कयो, जे फातिमा के राजी कयो उनी मां मोहम्मद के राजी कयो। फरमाए अली मामा वा मां अली मां हाँ, अली सा कोई न विड़े, अली सा झेड़ो न करे, मुसलमान करी भी अली सा नाट कंदो। हाणे मां तव्हां सभिनि खां पुछां थो आलवे सा मोहब्बत सभिनि जी आहे या न आहे? सभिनि जी आलवे सा मोहब्बत आ। अल्लाह तव्हां सां इन कुरान सा मिठे मोहम्मद जे ज़ात सा अहल बैत सहाबा सा मोहब्बत जी तौफीक अता फरमाए। इंशाअल्लाह इन मोहब्बत जे सदके सा के जन्नत मिलंदी, क़यामत रे हुजूर जी शफाअत थींदी। अल्लाह तव्हां के आबाद करे। मां पाण थकल हां, ॻाल्हाइण में तव्हां सम्झंदा हूंदव, तमाम परे परे सफ़र करे आयो हाँ। चां पियो खुदा करे वो वाइज़ करे सघां, पर अल्हम्दुलिल्लाह कुछ न कुछ मिली हलियासीं। तव्हां में वेठा हो, ॻाल्हियूं चङियूं थियूं, ॻाल्हियूं भलियूं थियूं, हिक ॿिए जा चेहरा ॾिठासीं। शायद सुभाणे मां हलियो वञा, कोई ॿियो दोस्त हलियो वञे। इंशाअल्लाह मां ही चैलेंज से चवां थो, इन कुरान जे मजलिस में जेके वेठा हो इहो जे सवाबन के तोड़ींदव न त घोटकी में वज़न ना है जो इन असांजे सवाब अजर अज़ीम जेको मिलियो आ इन जे लाइ तोरी कोन्हे, इन लाइ मापी कोन्हे। इहो वज़न पाण रब पाण कंदो। क़यामत ॾींहुं सॼो पुड़ ॻौरो थींदो। खिलंदे खिलंदे जन्नत में हलिया। अब आए कोई के न त खणो। ओ बुजुर्गो दुआ घुरऊं, टे टे कुल पढ़ो। बाबा ॾाॾा परॾाॾा कब्रनि पिया, उन्हनि जो बि हक़ समझो था कि न? कोन नानियूं के